वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द खलत मिन क़ब्लिहिर रुसुल अफ़इन माता औ क़ुतिल इनक़लबतुम अला अक़ाबिकुम वमन यनक़लिब अला अक़बैहि फ़लन यदुर्रुल्लाह शय्अन वसयजज़िल्लाहु शाकिरीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए तो वमा मुहम्मदुन इल्ला रसूल। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अल्लाह जा रसूल आहिनि। यानी अल्लाह न आहे, अल्लाह जो रसूल आहे। अल्लाह पंहिंजे ज़ात में पंहिंजे सिफ़ात में बेमिसलो बेमिसाल आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे सिफ़ात सां मौसूफ़ आहिनि। जॾहिं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अफ़वाह उथारी वई त उहद जे मैदान में शहीद थी वियो आहे। मुनाफ़िक़नि इहो आवाज़ु उथारियो। नवां मुसलमान बि हुया, पुराणा मुसलमान बि हुया, सभिनी ॿुधो। दिलि शिकनी पैदा थी पई जेसी ख़बर जी तहक़ीक़ थिए। जॾहिं हिकिड़ो उन्हनि जे मथां अहिड़ो हिकिड़ो वाक़ियो थियो कि जंहिंमें उन्हनि जे विढ़ण ते जिहाद करण ते दिलि न पई थिए त छा कयूं हाणे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त क़द खलत मिन क़ब्लिहिर रुसुल। इन खां अॻे कई रसूल गुज़री विया। अफ़इन माता औ क़ुतिल, जेकॾहिं उन रसूलनि मां के वफ़ात करे विया, के शहीद कया विया थी वञनि त इनक़लबतुम अला अक़ाबिकुम, पोइ तव्हां दीन खे छॾे हलिया वेंदव छा? इस्लाम खे छॾे हलिया वेंदव छा? छोजो अल्लाह जो रसूल जेको आहे अवां ताईं पैगाम पहुचायो, तव्हांखे दीन ॾिनई, इस्लाम ॾिनई, उहो इस्लाम दुनिया जे अंदरि बाक़ी रहंदो। अल्लाह जो रसूल जेकॾहिं इंतकाल फरमाए थो, मुंतकिल थी थो वञे या उहो शहीद कयो थो वञे त उन जे वञण सां उनजो दीन ख़तमु न थींदो, बल्कि उनजो दीन बाक़ी रहंदो। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त तव्हांखे मथां उहे अहकाम इलाही जेके आहिनि उहे साक़ित न थींदा, उहे तव्हांजे मथां फ़र्ज़ रहंदा। ऐं अहिड़ी तरह सां खोड़ अल्लाह जा नबी शहीद कया विया, बल्कि उन्हनि जूं उम्मतूं उन्हनि जी शरीयत जे मथां, उन जे दीन इस्लाम जे मथां क़ाइमु रही। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत में तव्हां असांखे मुखातिबु आहे त अल्लाह जो महबूब जेकॾहिं दुनिया मां पर्दा नशीन थी वियो आहे त उनजो क़ुरान, उनजो दीन, उनजो इस्लाम त मौजूदु आहिनि। ऐं ॿिए नंबर में वमा मुहम्मद इल्ला रसूल, रसूल जेको आहे सो अल्लाह जे तरफ़ ॾे मनसूब हूंदो आहे। यानी अल्लाह ताला पंहिंजे महबूब जी सुञाणप ॿुधाई त जॾहिं बि तव्हां मदीने वारे साईं जी ज़ात बाबरकात ॾे नज़र खणी ॾिसो त तव्हां रसूल जे लिहाज़ सां ॾिसंदा, ॿी निस्बत जे करे न। क्योंकि इंसान जूं कई सिफ़तूं आहिनि, कंहिं बि माण्हू सां मिलंदो आहे न त पोइ उनजी पंहिंजी पंहिंजी सुञाणप हूंदी आहे। हिन जी सुञाणप चाहे, हिन जी सुञाणप चाहे। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुञाणप हीअ आहे जो अल्लाह जो रसूल आहे। पोइ तव्हां उन में जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ ॾे महबूब खे मनसूब कंदव त पोइ तव्हांखे महबूब जी अज़मत नज़र ईंदव। जेकॾहिं कंहिं शख़्सियत ॾे मनसूब कबो, कंहिं रिश्ते ॾे मनसूब कबो त पोइ तव्हांखे ॿी शइ नज़र ईंदी। पर जॾहिं तव्हां अल्लाह जी ज़ात बाबरकात ॾे उनखे मनसूब कंदव त तव्हांखे मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत नज़र ईंदव। यानी उहो अज़मत वारो नबी आहे, रसूल। अल्लाह ताला उनखे शान अता फरमायो आहे। रब करीम उन उहद वारनि खे जवाबु ॾिए थो पियो जंहिंमें मुखातिब सॼी महबूब खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत सॻोरी आहे। रब करीम फरमाए थो जेकॾहिं अल्लाह जो रसूल वफ़ात करे वञे, इंतकाल फरमाए वञे या शहीद कयो वञे त तव्हांजो दीन तव्हां वटि बाक़ी हूंदो। ऐं हीअ आयत मुबारक उन वक़्तु हज़रत उमर फ़ारूक पढ़ी, उमर फ़ारूक जे अॻियां हज़रत अबू बकर सिद्दीक़ पढ़ी जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इंतकाल थी दुनिया मां। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कूच फरमाए आख़िरत जी तरफ़ ॾे रवाना थिया
त मदीने पाक में इहा ख़बर हली त अॼु अलाह जो महबूब हिन जहान में न रहियो आहे। त सहाबनि जे अंदरि वॾी बेचैनी थी वई, असहाबियात ऐं वॾो अलम थी पियो त उहो उन दीदार खां उन गुफ़्तार खां महरूम रहिजी वियासीं। हज़रत उमर फारूक जी अहिड़ी कैफ़ियत थी वई त उघाड़ी तलवार खणी मदीने जी घिटीअ में बीह रहियो कि जेको ईअं चवंदो त अलाह जो रसूल वफ़ात करे वियो आहे त मां मुंडी हुनजी लाहींदुसि। यानी एॾो हुनजे मथां मुहबत ऐं इश्क जो हुनजे मथां ग़लबो थी वियो, जंहिं ईअं चयो त मां बसि हुनखे क़तलु कंदोमांसि। माण्हू परे पिया भॼनि उमर खां, उमर खे अलाए छा थी वियो आहे। हज़रत उमर फारूक हीअ क़ुर पाक जी आहे, हज़रत उमर फारूक खे पढ़ी ॿुधाई। उमर जे हथ मां तलवार थी, हीअ अलाह जो निज़ाम आहे, हीअ अलाह जो कानून आहे। दुनिया जे अंदरि केॾो बि वॾो माण्हू अचे, हिकु ॾियारे हिन जहान मां हलणो आहे। हीअ सैयदुल अंबिया आहे, इमामुल कुल आहे, सैयदुर रसुल आहे। हिन जो शान जेको आहे सो आहे, पर ख़ुदा जी इहा सुन्नत आहे, हिन जहान में अचिणो आहे, हिन जहान मां वञिणो आहे। उहो जेको प्रोग्राम अलाह जो महबूब खणी वियो आहे, उहो त खणी आयो आहे, उहो त असांखे ॾेई वियो आहे न, उहो त असांखां मोटाए कोन वठी वियो आहे। हीअ क़ुर पाक जी आयत हज़रत उमर फारूक जॾहिं ॿुधी, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ज़बान मां उनजी तलवार हथ मां किरी पई ऐं कंधु झुकाए वेही रहियो। ख़ुदा जे कानून जे अॻियां, अलाह जे हुकुम जे अॻियां, यानी ख़ुदा जो कानून आहे। वरमाए त वमई यनक़लिबु अला आक़िबैहि, जेको अलाह जे रसूल जे वञण खां पोइ उनजे दीन खे, क़ुर खे, इस्लाम खे छॾे वेंदो, फलन यदुर्र अल्लाह शैआ, अलाह ताला अलाह जो को बि नुक़सानु नथो करे। कहिड़ो अलाह जो पंहिंजो नुक़सानु कंदो, पोइ अलाह जो को बि नुक़सानु करे नथो सघे। बसि यजज़िल्लाहु शाकिरीन, ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात शुकुर कंदड़नि खे उनजी जज़ा अता फरमाईंदो आहे। शुकुर छाजो, त अलाह जो महबूब हिन दुनिया मां पर्दा नशीन थी वियो, पर उहो अलाह जूं नेमतूं असांखे ॾेई वियो, इस्लाम जहिड़ी दौलत ॾेई वियो, असांखे दीन जहिड़ो ख़ज़ानो ॾेई वियो, असांखे शरीयत पाक ॾेई वियो, असांखे अलाह ताला जो कलाम मजीद ॾेई वियो। इन जो शुक्रियो ॾाढो वॾो आहे ऐं बाने खे हमेशह इन शुक्र जे मथां क़ाइमु रहणु घुरिजे त रब करीम असांखे तो इस्लाम जे अंदरि जाइ अता फरमाई, पंहिंजे दीन जे अंदरि, पंहिंजे महबूब जी ग़ुलामी जे अंदरि असांखे तो क़बूल फरमाई। इहो अलाह जो वॾो शुक्रियो आहे। माण्हू हमेशह रब जो शुक्र सां पंहिंजी ज़बान खे ताज़ो रखे ऐं अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमायो त अनक़रीब असां शुक्र कंदड़नि खे उनजो बदिलो अता फरमाईंदासीं, जेके अलाह ताला जे दीन जे मथां, इस्लाम जे मथां शुक्र कनि था। यानी तमामु नेमतुनि खां आला नेमत दीन इस्लाम आहे। इहे नेमतूं हमेशह त इंसान सां गॾु न रहंदियूं, यानी जान न रहे त पोइ का शइ कोन रही, पर इस्लाम ऐं ईमान हिकु अहिड़ी शइ आहे जेका मोमिन सां गॾु आहे। यानी अलाह जी अज़ीम नेमत आहे, तंहिं करे ख़ुदा ताला जी बारगाह जे अंदरि हमेशह पंहिंजी ज़बान खे अलाह जी ज़िक्र ऐं शुक्र सां ताज़ो रखणु घुरिजे त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात असांखे पंहिंजे दीन जी सम्झ अता फरमाई, पंहिंजे दीन जे अंदरि असांखे क़ुर्ब नसीब फरमाई। इहा अलाह ताला जी अज़ीम नेमत आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात अॼु बि पंहिंजे सिफ़त कमाल सां हयातुन नबी आहिनि, ज़िंदह नबी आहिनि, इन में को बि शक कोन्हे को, पर उहा अलाह जी जेका सुन्नत आहे त मौत कुल नफ़्स जे लाइ ज़रूरी आहे, त उन मौत बि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह मां अची शहादत हासिलु कई। पोइ अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमायो, इहो को नई ॻाल्हि कोन्हे की, बल्कि कई अलाह जा रसूल आया विया, पर उनजा पोइ लॻ उनजे मथां उनजे दीन ते क़ाइमु रहिया। पर तव्हांजो त अञा मर्तबो मान मथे आहे, जो तव्हां सैयदुल अंबिया जा उम्मती आहियो, तव्हां मुस्तहकम रहो, मज़बूत रहो दीन इस्लाम जे मथां। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।